अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तव्हांखे मुबारक हुजे जो रमज़ान शुरू थी वियो आहे अरब में ऐं मथे तुर्की वग़ैरह में ऐं असां वटि बि हिते अॼु शाम जो तरावीह वग़ैरह थींदियूं या चंड ॾिसबो छा करिबो ॾिसबो थींदो। रमज़ान शुरू आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं पंहिंजो क़ुर शरीफ़ जो महीनो आहे, इन करे असां शुरू था करियूं अलिफ लाम मीम सूरत बक़र खां। सूरत बक़र जेका आहे सा 286 आयतूं हिन में। हिन में जे 2.5 सिपारा क़ुर जा, यानी 12हों हिसो क़ुर जो सूरत बक़र में आहे। इन करे हिनखे तवजो सां हीअ ॼण तमामु अहम सूरत आहे सूरत बक़र ऐं सूरत आल इमरान ऐं सूरत निसा ऐं सूरत माइदा, जेके पहिरियूं 4 वॾियूं सूरतूं जेके आहिनि से तमामु अहम आहिनि अहकामात जे लिहाज़ खां, शरीयत जे लिहाज़ खां। हीअ मदनी सूरतूं आहिनि सभई अल फातिहा खां पोइ जेके 4 ई आहिनि। इन करे हिन जो सम्झणु हिनखे पढ़णु तमामु ज़रूरी आहे। ऐं हिन में असीं इनशा अल्लाह कोशिशि कंदासूं त तव्हांखे ॿुधायां त हिन में छा आहे, सिपारनि मंझि हिन सूरत में छा आहे, कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, कहिड़ा मज़मून आहिनि। कोशिशि कबी इनशा अल्लाह आमीन। हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे त 141 आयतूं आहिनि पहिरें सिपारे में, यकूल खां अॻु में जेको थिए थो 141 आयतूं आहिनि। इन करे हुनजो अधु वञी थींदो 70 वग़ैरह। त हाणे हिते निसफ़ जेको क़ुर जो आहे हिन सिपारे जो पहिरें जो अलिफ लाम मीम जो सो 78 आयत ते इन्नहुम इल्ला यज़ुनून फ़वैलुल लिल्लज़ीन यक्तबून अल किताब बिअयदीहिम सुम्मा यक़ूलून हाज़ा मिन इंदिल्लाह लियश्तरू बिही समनन क़लीला। हिते अधु थो अची थिए त इन एसि ताईं असां हिन हिसे में पढ़ंदासीं, वरी ॿिए हिसे में ॿियो पढ़ंदासीं। हाणे सूरत फातिहा आहे, उन खां पोइ सूरत अलिफ लाम मीम सूरत बक़र थी शुरू थिए। बक़र जो विच में बयानु अचे थो पंहिंजे गऊं जो, उन करे हिन जो नालो सूरत बक़र आहे। पर हिन में जेका सूरत शुरू थी थिए हिन में पहिरियूं जेके 5 आयतूं आहिनि उहे मोमिननि मुतक़िन परहेज़गारनि जे मुतलिक़ आहिनि, जंहिंजे लाइ हीउ क़ुर लाथो वियो आहे। उन खां पोइ 2 आयतूं अहिड़ियूं आहिनि जेके काफ़िरनि जे लाइ आहिनि, उन्हनि खे तव्हां ॿुधायो न ॿुधायो क़ुर साॻी ॻाल्हि आहे। त इहे 2 आयतूं उहे थियूं। इन खां पोइ 13 आयतूं जेके आहिनि से मुनाफ़िक़नि जे लाइ आहिनि। मुनाफ़िक़नि असां सां बि आहिनि, हुननि सां बि आहिनि, ख़बर हुनखे कान्हे हाओला हिकु हाओला हिते आहियूं की हुते आहियूं, हुनखे ख़बर कोन्हे। ऐं असां सां आहिनि त असां जहिड़ा, हुननि सां आहिनि त हुननि जहिड़ा, हुनखे का ख़बर कोन्हे। इहे वधीक ख़तरनाक आहिनि काफ़िरनि खां, छो त काफ़िर जेको आहे असांखे ख़बर आहे हीउ काफ़िर आहे, हुनखे बि ख़बर आहे त आऊं कोन थो मञा, बसि ॻाल्हि छुटी त ठीकु आहे, असांखे हुन सां गॾु रहणो आहे। पर मुनाफ़िक़ सां रहणु जेको आहे तमामु मुश्किल आहे। इन करे जो असां सां बि आहे, असां सां न आहे, ऐं असांजे ख़िलाफ़ु आहे, केॾी महिल असांजा पेर कढे ख़बर न आहे। इन करे इन मां वॾो ख़तरो जेको आहे सो मुनाफ़िक़ मां आहे। इन खां पोइ फ़ासिक़नि जी ख़बर हिते जी फ़ासिक़ुनि जी अचे थी आयतूं। उहे जेके आहिनि से फ़ासिक़ आहे माना हिकिड़ो दीन ते त आहे, मुनाफ़िक़ बि न आहे, काफ़र बि एतिरो न आहे, पर हू डिसओबीडियंट आहे, गुनाह जा कमु करे थो। पर अलाह ताला फ़ासिक़नि खे बख़्शींदो, पर जेकॾहिं हू चाहींदा बख़्शाईंदा त, जेकॾहिं न बख़्शाईंदा त पोइ हाणे पाण ॼाणनि, पर असांजो वञे कोन को। त इन खां पोइ जेका हिन सूरत में ॻाल्हि अचे थी, अलाह ताला फ़रमाए थो त जेको बि आसमान ऐं ज़मीन में मूं ठाहियो आहे सो तव्हांजे लाइ ठाहियो आहे। तव्हांजे लाइ माना नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ, अंबिया अलैहिस्सलाम जे लाइ, सुठनि भलारनि माण्हुनि जे लाइ, दुनिया में बि जेको आहे ऐं काफ़रनि जे लाइ बि आहे, सभु कंहिंजे लाइ नेमतूं आहिनि सभिनी जे लाइ। पर पोइ जेके मञीनि था, शुकुरु कनि था, उहे मोमिन थियनि था, हिदायत वारा थियनि था, त उन्हनि उहे भलारा आहिनि, आख़िरत बि उन्हनि जे लाइ, जेके नथा मञनि तन जे लाइ। उन खां पोइ शुरू थियूं थियनि पंहिंजो आदम अलैहिस्सलाम जो अचणु, पंहिंजो ख़िलाफ़त जो अलाह ताला ऐलान करणु फ़रिश्तनि जे अॻियां, त
त आउं ख़लीफ़ो बनाइण वारो आहियां धरती ते। त हाणे इहा ख़िलाफ़त जेका आहे इंसानु सभु को ख़लीफ़ो आहे। तव्हां बि ख़लीफ़ा आहियो, आउं बि ख़लीफ़ो आहियां, सभु को ख़लीफ़ो जी माना त अलाह ताला जे तरफ़ां हिन धरती ते असीं रहूं था ऐं अलाह ताला जे त क़ानून मुताबिक़ असांखे रहणो आहे। ख़लीफ़ा जेकॾहिं आहियूं त जेकॾहिं बुछड़ा ख़लीफ़ा आहियूं त पोइ मतिलबु त असां बुछड़ाई कंदासूं, अलाह जे क़ानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदासूं त पोइ असीं बुछड़ा धरती ते थींदासूं। मतिलबु त ऐं अलाह ताला वटि अज़ाब असांजे लाइ तयारु रखियो आहे। हाणे इहे आयतूं थींदियूं वञी 40 आयत ताईं केसि ताईं पंहिंजो आयतूं थींदियूं। उन खां पोइ ख़िलाफ़त जेका आहे सो उनजो ज़िक्र सॼो आहे पंहिंजे सूरत अल आराफ़ में, जेका 7 नंबर सूरत आहे। त अलाह ताला फ़रमाए थो त पंहिंजो नूह अलैहिस्सलाम जी क़ौम चयो तव्हां जी ख़लीफ़ा आहियो, ऐं पंहिंजो आद जी क़ौम चयो तव्हां खां अॻु में नूह अलैहिस्सलाम जी क़ौम ख़लीफ़ा हुई, पर तव्हां उहे मतिलबु पूरा न बीठा, पोइ वरी तबाह बर्बाद थी विया। पोइ समूद जी क़ौम जो ज़िक्र आहे त उन खे तव्हां खां अॻु में आद जी क़ौम ख़लीफ़ा हुई, पर उहे ख़िलाफ़त ते कोन पूरा बीठा। उन खां पोइ ॿिया ख़लीफ़ा थिया, फलाणा थिया। पोइ बनी इसराईल खे अलाह ताला ख़िलाफ़त ॾिनी। उनजो ज़िक्र जेको आहे हिन सूरत में बि आहे ऐं इन सूरत अल आराफ़ में बि आहे, ॿियनि सूरत में त असां ख़िलाफ़त ॾिसूं। दाऊद अलैहिस्सलाम जो बि ज़िक्र आहे सूरत स्वाद में त असां उनखे ख़िलाफ़त ॾिसूं। पर पोइ ख़िलाफ़त ते जेकॾहिं न बीठा त उनखां ख़िलाफ़त फुरे। पोइ नबी पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़िलाफ़त ॾिनी वई आहे। हाणे उहा 1400-1500 सालनि खां हिन उमत वटि ख़िलाफ़त आहे। पोइ के ख़लीफ़ा जेको आहिनि सो सुहिणा आहिनि, सुठा आहिनि, अलाह ताला जे निज़ाम मुताबिक़ हलनि था, त पोइ उनजे करे पोइ धरती अञा मतिलबु निज़ाम क़ाइमु आहे। पर जेके बुछड़ाई घणी वधी वई आहे हींअर, इन करे असां उमत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु वॾे फ़साद में आहे ऐं तमामु वॾी तबाही ऐं बर्बादी ऐं उन ते मुसलत आहिनि काफ़र जेके आहिनि से हींअर सॼी उमत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे काफ़र मुसलत आहिनि ऐं काफ़र हुनखे उथारीनि था, विहारीनि था, हुनखे पादर हणनि था, हुनखे तबाह ऐं बर्बादु कनि था। हू कुझु करे सघण जे लाइक़ु न आहिनि। इन करे जो ख़िलाफ़त जी जेका ॻाल्हि हुई सा हुन खां छॾाए वई आहे। उहा आख़िरत खे मञनि कोन था ऐं पंहिंजो अलाह खे मञनि कोन था, रसूल खे मञनि कोन था अहिड़े नमूने सां। पर पोइ चवंदा असीं मुस्लमान बि आहियूं, माना वॾा मुनाफ़िक़ आहियूं असीं जेकॾहिं नथा मञूं अलाह ताला खे, नथा मञूं आख़िरत खे, नथा मञूं हिसाब किताब खे ऐं ख़िलाफ़त जो जेको निज़ाम असां ते अलाह ताला रखियो आहे उन जा असीं लाइक़ु न आहियूं। इन करे इहे ॻाल्हियूं थींदियूं। पोइ असां अठियां रुकू खनि पढ़ंदासीं इनशा अलाह आमीन। ऐं थोरो ईअं इशारो कंदुसि हाणे पोइ रुगो पढ़ंदुसि। पंहिंजो अलाह ताला तव्हांखे बि साझे ॾिए ऐं मूंखे बि साझे ॾिए सभिनी रब पाक मोहम्मद मुस्तफ़ा जी अलाह उमत मोहम्मद मुस्तफ़ा सलाम खे पंहिंजो हिदायत जे रस्ते ते रखे ऐं पंहिंजो साझे ॾिए मुतक़ीन परहेज़गारनि मज़ा करे ऐं पंहिंजो सालिहनि मज़ा करे असांखे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अर्रहमानिर रहीम, मालिकि यौमिद्दीन, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम घुरियोसीं। हाणे सॼो क़ुर जेको आहे सो हिदायत मुस्तक़ीम जेका आहे कहिड़ी आहे उन ते आहे। ऐं पहिरियूं आयतूं जेके आहिनि त हिदायत उन्हनि जे लाइ जेके मुतक़ी परहेज़गार थींदा। जेके मुतक़ी परहेज़गार नथा थियनि त पोइ हिदायत को हिते आयत ईंदी त युदिल बि कसीरम व यहदी बि कसीरा। इहो क़ुर अहिड़ो ई आहे जिन मां घणा गुमराह थींदा ऐं घणा जेके आहिनि से हिदायत वारा थींदा। पोइ वा युदिल इल्लल फ़ासिक़ीन वग़ैरह वग़ैरह इहा ॻाल्हि ईंदी। पोइ हाणे उहा असीं पढ़ंदासूं, पर तव्हां रुगो ज़हन में रखो। बिस्मिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अलिफ लाम मीम, ज़ालिकल किताबु ई किताब, ज़ालिकल किताबु ला रैब, ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनूना बिल ग़ैब व युक़ीमूना अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून वल्लज़ीना युमिनूना बिमा उन्ज़िल इलैक वमा उन्ज़िल मिन क़ब्लिक वबिल आखिरति हुम यूक़िनून
أولئك على هدى من ربهم وأولئك هم المفلحون. फलाह वारा, कामयाबी वारा उहे आहिनि, हिदायत वारा उहे आहिनि. हाणे ज़िक्र ईंदो काफ़रनि जो ॿिनि आयतुनि में. إن الذين كفروا سواء عليهم أأنذرتهم أم لم تنذرهم لا يؤمنون إن ختم الله على قلوبهم وعلى سمعهم وعلى أبصارهم غشاوة ولهم عذاب عظيم. हुनजो हाणे ॿ आयतूं थियूं काफ़रनि लाइ, हाणे मुनाफ़िक़नि लाइ. ومن الناس ऐं माण्हुनि मंझि उहे आहिनि. ومن الناس من يقول آمنا بالله وباليوم الآخر وما هم بمؤمنين يخادعون الله والذين آمنوا. धोखो था ॾियनि अलाह खे ऐं ईमान वारनि खे. وما يخدعون إلا أنفسهم وما يشعرون في قلوبهم مرض فزادهم الله مرضا ولهم عذاب أليم بما كانوا يكذبون. وإذا قيل لهم لا تفسدوا في الأرض قالوا إنما نحن مصلحون ألا إنهم هم المفسدون ولكن لا يشعرون. وإذا قيل لهم آمنوا كما آمن الناس قالوا ونؤمن كما آمن السفهاء. जैसे ईअं ईमान आणियूं जीअं भोरनि ईमान आंदो आहे, बेवकूफ़नि अहमकनि सुफ़हा ईमान आंदो आहे, तीअं असीं ईमान आणियूं. मुनाफ़िक़ ईअं था चवनि. كما إذا قيل لهم آمنوا كما آمن الناس قالوا أنؤمن كما آمن السفهاء ألا إنهم هم السفهاء ولكن لا يعلمون. فإذا لقوا الذين آمنوا قالوا آمنا وإذا خلوا إلى شياطينهم قالوا إنا معكم إنما نحن مستهزئون. استهزاء था करियूं असीं हुननि खे. الله يستهزئ بهم ويمدهم في طغيانهم يعمهون عنده. أولئك الذين اشتروا الضلالة بالهدى فما ربحت تجارتهم وما كانوا مهتدين. مثلهم हाणे हुनजो मिसाल कहिड़ो आहे. كمثل الذي استوقد نارا فلما أضاءت ما حوله ذهب الله بنورهم وتركهم في ظلمات لا يبصرون صم بكم عمي فهم لا يرجعون. أو ॿियो मिसाल أو كصيب من السماء في ظلمات ورعد وبرق يجعلون أصابعهم في آذانهم يجعلون أصابعهم في آذانهم من صواعق حذر الموت والله محيط بالكافرين. يكاد البرق يخطف أبصارهم كلما أضاء لهم مشوا فيه وإذا أظلم عليهم قاموا ولو شاء الله لذهب بسمعهم وأبصارهم إن الله على كل شيء قدير. अलाह ताला चए थो या अय्युहन्नास अअ्बुदू, अलाह ताला मुंहिंजी इबादत करियो. इंसान ज़ात खे मुख़ातिब. या अय्युहन्नास अअ्बुदू रब्बकुम الذي خلقكم والذين من قبلكم لعلكم تتقون الذي جعل لكم الأرض فراشا والسماء بناء وأنزل من السماء ماء
فخرج به من الثمرات رزقا لكم فلا تجعلوا لله أندادا وأنتم تعلمون وإن كنتم في ريب مما نزلنا على عبدنا محمد مصطفى صلى الله عليه وسلم وإن كنتم في ريب مما نزلنا على عبدنا فأتوا بسورة من مثله ودعوا شهداءكم من دون الله إن كنتم صادقين وفإن لم تفعلوا ولن تفعلوا فاتقوا النار التي وقودها الناس والحجارة أعدت للكافرين تيار कई वई आहे काफ़रनि जे लाइ बाहि उन खां टिजो وبشر الذين آمنوا बशारत दे ख़ुशख़बरी ॾे ईमान वारनि खे وبشر الذين آمنوا وعملوا الصالحات أن لهم جنات تجري من تحتها الأنهار كلما رزقوا منها من ثمرة رزقا قالوا هذا الذي رزقنا من قبل وأتوا به متشابها ولهم فيها أزواج مطهرة وهم فيها خالدون إن الله لا يستحي أن يضرب مثلا مع بعوضة मच्छर जो मिसाल ॾींदे अलाह ताला लॼी कोन थो थिए शर्माए कोन थो मच्छर ठाहियो आहे हुन मच्छर जी हैसियत कहिड़ी आहे तव्हां ख़बर कोन्हे का मच्छर चवंदा मक्खी जो अलाह ताला ॻाल्हि थो करे मक्खी जी ॻाल्हि थो करे कोरीअ जे ॼार जी ॻाल्हि थो करे अलाह कहिड़ो आहे अलाह ताला थो ऐं शर्मिंदो कोन थो थियां लॼी कोन थो थियां मच्छर जी ॻाल्हि करियां إن الله لا يستحي أن يضرب مثلا ما بعوضة فما فوقها हिन खां मथे हिन खां घटि यानी मथे माना वॾी या घटि فما فهم الذين آمنوا فيعلمون أنه الحق من ربهم وأما الذين كفروا فيقولون ماذا أراد الله بهذا مثلا يدل به كثيرا हिन क़ुर खां घणा गुमराह क़ुर पढ़ंदा गुमराह थींदा क़ुर पढ़ंदा गुमराह थींदा युदिल बिही कसीरा यहदी बिही कसीरा हिदायत वारा घणेई थींदा जंहिंखे अलाह ताला हिदायत ॾिए सो हिदायत वारो थींदो जेको हिदायत न ॾींदो जंहिंखां अलाह ताला गुमराह कंदो जंहिंखे युदिल बिही यहदी बिही कसीरा वमा युदिल बिही इल्लल फासिकीन गुमराह कोन थींदो सवाइ उनजे जेके फासिक हूंदा जंहिंखे शौक़ु आहे गुनाहनि करण जो जंहिंखे दुनिया वणे थी फासिक ॼाणी वाणी बि गुनाह कनि था गुनाहनि में मुलवस थियण जी कोशिशि कनि था चवंदा वञनि था दुनिया वणे थी उनजी वधीक तारीफ़ आहे الذين ينقضون عهد الله अलाह जे अहद खे टोड़ीनि था من بعد ميثاقه मीसाक जेको सूरत पंहिंजे आराफ़ में आहे पंहिंजो पुछियईं त आउं तव्हांजो रब आहियां या न आहियां चऊं त तूं रब आहीं उहो मीसाक हो मीसाक ॿियो नबियनि सां मीसाक सभिनी सां मीसाक हुन मीसाक खे टोड़ीनि था الذين ينقضون عهد الله من بعد ميثاقه ويقطعون ما أمر الله به अलाह ताला जेके सिलसिला रखिया आहिनि माइटी मिटी जा से टोड़ीनि था अमर अल्लाह बि ऐं यूसल वयुफ़्सिदून फ़िल अर्द धरती ते फ़साद कनि था उलाइका हुमुल ख़ासिरून उन्हनि जे लाइ क़ुर शरीफ़ खसारे जी ॻाल्हि आहे कैफ़ तकफ़ुरून बिल्लाह त कीअं कुफ़र कंदो अलाह ताला जो वकुंतुम अमवातन वलहो हेॾी जॾहिं अलाह ताला रूह ख़लकिया हेसि ताईं जो आयासीं त के मिलियन बिलियन साल गुज़री विया हलिया ऐं असां पिया हुआसीं मुअल हालत मंझि हाणे असांखे आयाकुम तव्हांखे असांखे जहिड़ो कयईं जो हींअर ॻाल्हायूं पिया सुम्ह युमीतुकुम पोइ असांखे मारींदो सुम्ह युहयीकुम पोइ वरी उथारींदो असांखे उहो ई साॻियो
सुम इलैहि तुरजऊन, तव्हांखे मोटायो वेंदो रब पाक ॾांहुं। वल्लज़ी ख़लक़ लकुम मा फिल अर्ज़ि जमीअ, ख़लक़ लकुम, तव्हांजे लाइ ख़लक़ कयईं जेको बि आसमान ज़मीन। सूरत जिन तौरात में पहिरियों जेनेसिस जे पहिरें चैप्टर में त सॼी धरती पहिरीं आसमान ज़मीन सभु खाधा पीता सभु ठाहियईं, उन खां पोइ इंसानु ठाहियईं। सॼी दुनिया सॼी इंसान जे लाइ ठाहियईं, नबियनि जे लाइ ठाहियईं, सालियनि जे लाइ ठाहियईं, मोहम्मद मुस्तफ़ा जे लाइ ठाहियईं, तव्हांजे लाइ असांजे लाइ ठाहियईं। वल्लज़ी ख़लक़ लकुम मा फिल अर्ज़ि जमीअन सुम्मा इस्तवा इला समाअ फसव्वाहुन्न सबअ समावाति वहुव बिकुल्लि शैइन अलीम। हाणे अची थी ख़िलाफ़त ॾींसूं तव्हांखे, उनजो ज़िक्र हाणे 30 आयत खां वठी 39 आयत ताईं। वइज़ क़ाल रब्बुक लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्दि ख़लीफ़ा क़ालू अतजअलु फ़ीहा मन युफ़्सिदु फ़ीहा वयस्फ़िकु द्दिमाअ वनहनु नुसब्बिहु बिहम्दिक वनुक़द्दिसु लक क़ाल इन्नी अअलमु मा ला तअलमून वअल्लम आदमल अस्माअ कुल्लहा सुम्मा अरदहुम अलल मलाइकति फ़क़ाल अंबिऊनी बिअस्माइ हाउलाइ इन कुंतुम सादिक़ीन क़ालू सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम क़ाल या आदम अंबिउहुम बिअस्माइहिम फलम्मा अंबअहुम बिअस्माइहिम क़ाल अलम अक़ुल लकुम इन्नी अअलमु ग़ैबस समावाति वल अर्दि वअअलमु मा तुब्दून वमा कुंतुम तक्तुमून। जेको लिकायो था ॻुझो ऐं जेको चओ था ज़ाहिर सो सभु ॼाणा थो, मलाइकनि खे बि ईअं चयईं, इंसान सभिनी शयुनि खे। वइज़ क़ुलना लिल मलाइकति इसजुदू लि आदम फसजदू इल्ला इब्लीस। हाणे इहो ज़िक्र आहे हिते सूरत आराफ़ में, सूरत हिजर में, सूरत स्वाद में, ॿियनि हंधनि ते सिजदो करण खां इनकार कयईं। वइज़ क़ुलना लिल मलाइकति इसजुदू लि आदम फसजदू इल्ला इब्लीस अबा, हठ कयईं, वॾाई कयईं, इनकार कयईं। वस्तकबर, ऐं तकबुर कयईं, हठ कयईं। वकान मिनल काफ़िरीन, उहोई काफ़िरनि में जाम। क़ुलना या आदम उस्कुन अंत वज़ौजुकल जन्नत वकुला मिन्हा रगदन हैसु शिअतुमा वला तक़रबा हाज़िहि शजरत फ़तकूना मिनज़्ज़ालिमीन फ़अज़ल्लहुमा शैतान, शैतान हुनखे भुलायो। पोइ कराईं उहो तफ़सील हुनजो आहे पंहिंजे सूरत आराफ़ में, सूरत तोहा में, सूरत हिजर में, सूरत स्वाद में, ॿियनि हंधनि ते। फ़अज़ल्लहुमा शैतानु अन्हा फ़अख़रजहुमा मिम्मा काना फ़ीह। जंहिं बि सूरत हाल में हुआ, जेको सिचुएशन जिते जहिड़ी लोकेशन में, जन्नत में या जिते बि, उतां ई असां हुनखे हेठि कुल नहबितू, लहो हेठि, चयोसीं लहो हेठि। बादुकुम लिबादिन अदू, हिक ॿिए जा दुश्मन आहियो। ज़ाल मुड़ुस जी दुश्मन, मुड़ुस ज़ाल जो दुश्मन, ॿई शैतान जा दुश्मन, शैतान ॿिन्हिनि जो दुश्मन, टई हिक ॿिए जा धुरियूं, टई धुरियूं। वक़ुलना इहबितू बादुकुम लिबादिन अदू वलकुम फिल अर्दि मुस्तक़र्रुन वमताउन इला हीन। रिस्क जो वक़्तु आहे तव्हांजो, प्रोविज़न आहे तव्हांजे लाइ कंहिं मुक़ररु वक़्तु ताईं। फ़तलक़ा आदम अलैहिस्सलाम खे अलाह ताला सेखारिया उहे लफ़्ज़ आहिनि सूरत आराफ़ में, रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन मिनल ख़ासिरीन। उहे लफ़्ज़ आहिनि सूरत आराफ़ में। फ़तलक़ा आदम मिन रब्बिही कलिमातिन
फताब अलैह। अहिड़ा सूरत पंहिंजे जिते हज थिए थो अरफ़ात जे मैदान में अलाह ताला क़बूल कयो उन्हनि जो, ऐं पोइ उते ठाहियऊं पंहिंजो मको मदीन जो शहर काबतुल्ला ठाहियऊं वग़ैरह वग़ैरह। पोइ उते जॾहिं वञनि था हज जे लाइ त उते रबना ज़लमना अनफुसना व इलम तग़फिरना व तरहमना लनकूनन मिनल ख़ासिरीन। ऐं आयत पढ़बी आहे घणो। फतलक़ा आदम मिन रब्बिही कलिमातिन फताब अलैहि। अलाह ताला उन ॾांहुं मोटियो, यानी उनखे माफ़ु कयईं। अलाह ताला तवाब आहे ऐं माण्हूअ खे ताइब थियणु खपे। इन्नहु हुव तव्वाबुर रहीम। कुलना बितू मिनहा जमीआ। चए सभई हेठि लहो। फइम्मा यातियन्नकुम मिन्नी। जॾहिं मूं वटां को अचे नियापो तव्हां वटि पैगाम, को पैगंबर खणी नबी खणी अचे। फइम्मा यातियन्नकुम मिन्नी हुदन फमन तबिअ हुदाय फला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। जेको हलंदो वञे रस्ते ते उन को ख़ौफ़ कोन्हे, को हिज़न कोन्हे, को ॻणती, को वीचार कोन्हे। वलदीन कफ़रू वकज़्ज़बू बिआयातिना उलाइक असहाबुन नार हुम फ़ीहा ख़ालिदून। हाणे ख़िलाफ़त वई पंहिंजे ॿियनि क़ौमुनि ते, नूह जे क़ौम ते, आद समूद, लूत जे क़ौम ते, शुएब जे क़ौम ते, बनी इसराईल क़ौम ते। पोइ तव्हांजो वरी मोटी बनी इसराईल ते आई। हाणे बनी इसराईल खां फुरिजे थी। हाणे बनी इसराईल जो छो थी फुरिजे? हाणे हिते खां ज़िक्र आहे पंहिंजो या बनी इसराईल अस्कुरू 40 आयत खां वठी इहो छो फुरिजे थी। ऐं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उमत खे ॾिजे थी उन हिन ई सूरत मंझि ईंदो पंहिंजो सैकूल सफ़ा वग़ैरह खां अॻिते पंहिंजो क़िबलो बदिलिजे थो ऐं शरीयत जेका मुख़्तलिफ़ बदिलिजे थी ऐं पंहिंजो ॾींहुं बदिलिजे थो, जुमे जो थिए थो सूरत जुमे में वग़ैरह वग़ैरह सभु ॻाल्हियूं बदिलिजनि थियूं। हीअ शरीयत बनी इसराईल खां खसिजी वई हली। हाणे उहे एबॉलिश थी वई उन्हनि जे, छो जो उहे हिन ते हलनि कोन्ह था। न को यहूदी हले थो, न को नसारो हले थो। इन करे हीअ उमत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा के आहिनि जेके हलनि था। इन करे पोइ हीअ उहो उन उमत आहे, क़यामत हीअं रहंदो। ऐं जेको उमत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते थींदो उहो क़बूल आहे। बाक़ी वमई यब्तग़ि ग़ैर इस्लाम दीन उहो क़बूल न थींदो। हाणे अचे बनी इसराईल जी ॻाल्हि। हाणे 40 वाक़िया आहिनि हितां खां वठी ओसि ताईं आहिनि हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खां अॻु ताईं, जेके यहूदियुनि मूसा अलैहिस्सलाम खे इनकार कयो, ॾिसो पिए कयो, ॾिसो पिए कयो, ॾिसो पिए कयो, इन करे खसिजी वियो। सुलेमान अलैहिस्सलाम जी बि ॻाल्हि ईंदी, पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि, याक़ूब अलैहिस्सलाम जी ॻाल्हि, ऐं पंहिंजो इसहाक़ अलैहिस्सलाम जी ॻाल्हि, सभिनी जी ॻाल्हि इहा ईंदी। तालूत अलैहिस्सलाम जी पंहिंजो हिन ई सूरत मंझि, ऐं पंहिंजो दाऊद अलैहिस्सलाम जो ज़िक्र ईंदो हिन सूरत मंझि, पर अॻिते ऐं पंहिंजो इहे सभई ॻाल्हियूं ईंदियूं। इब्राहिम अलैहिस्सलाम जो ज़िक्र वरी वरी ईंदो, पंहिंजो इहे ॻाल्हियूं थींदियूं। हाणे पढ़ूं था या बनी इसराईल 40 आयत खां वठी अॻिते। या बनी इसराईल अज़्कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम व औफू बिअहदी। जेको मूंसां वाइदो कयो अथव उहो वफ़ा कयो, त पोइ आउं पंहिंजो वाइदो वफ़ा कंदुसि तव्हां सां, न तव्हां खां फुरींदुसि। त इहो चयईं या बनी इसराईल अज़्कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम व औफू बिअहदी ऊफ़ बिअहदिकुम इय्याय फ़रहबून। मूंखां ॾिजो वअमिनू बिमा अनज़लतु मुसद्दिक़न लिमा मअकुम वला तकूनू अव्वल काफ़िरिन बिही। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा काफ़िर न थियो, उहो तव्हांखे ख़बर आहे, तव्हां तस्दीक़ कई आहे। त असां सूरत आल इमरान में बि ईंदो त सभिनी नबियनि खां पुछियोसीं त तव्हां तस्दीक़ कजो, हुनखे चयोसीं, हुकुम कयोसीं त नबी ईंदो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त हुनखे तव्हां मञींदव? त हुन चयो हा असीं मञींदासीं। तव्हां मञो नथा त पोइ हाणे छा थींदो? काफ़िर पहिरियां काफ़िर त न थियो अथई। वअमिनू बिमा अनज़लतु मुसद्दिक़न लिमा मअकुम वला तकूनू अव्वल काफ़िरिन बिही वला तश्तरू बिआयाती थमनन क़लीला व इय्याय फत्तक़ून वला तलबिसुल हक़ बिल बातिल। हक़ ऐं बातिल खे मिलायो न। व तक्तुमुल हक़ व अंतुम तअलमून। हक़ खे लिकायो था, हक़ खे मिलायो था बातिल सां।
فلا تلبسوا الحق بالباطل وتكتموا الحق وأنتم تعلمون وأقيموا الصلاة وآتوا الزكاة واركعوا مع الراكعين أتأمرون الناس بالبر وتنسون أنفسكم पंहिंजे पाण खे विसारियो था ॿियनि खे नसीहतूं करियो था أتأمرون الناس بالبر وتنسون أنفسكم وأنتم تتلون الكتاب तौरात पढ़ो था ऐं हीअ किताब पढ़ो था وأنتم تتلون الكتاب أفلا تعقلون واستعينوا بالصبر والصلاة وإنها لكبيرة إلا على الخاشعين الذين يظنون أنهم ملاقو ربهم وأنهم إليه راجعون या बनी इसराइल सुहिणे नमूने सां अलाह ताला मुखातिब थी थियो या बनी इसराइल सूरत जासिया में या बनी इसराइल या बनी इसराइल अज़्कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम व अन्नी फद्दलतुकुम अलल आलमीन हिन खां वधीक छा चवनि अन्नी फद्दलतुकुम तव्हांखे हेॾी फज़ीलत ॾिसूं जहाननि में वत्तक़ू यौमन لا تجزي نفس عن نفس شيئا ولا يقبل منها شفاعة ولا يؤخذ منها عدل ولا هم ينصرون हाणे अचनि था वैज़ा जॾहिं माना हीअं जॾहिं हाणे इहे 40 वाक़िया आहिनि उहे अलाह ताला रेफर थो करे जेके बुक ऑफ एक्ज़ोडस में आहिनि ऐं बुक ऑफ ड्यूट्रोनॉमी या पंहिंजो ॿियनि किताबनि मंझि हाणे त हीअ तव्हां बेवफ़ायूं कयूं हीअ पंहिंजो अहद टोड़ियव हीअ नमूने सां नाफ़रमानी कयव डिसओबे कयव मूसा अलैहिस्सलाम चए हीअं त हीअं चओ न हीअं तव्हां मूसा चए हीअं कयो तव्हां चओ न हीअं कोन्ह कंदासीं असीं हीअं कंदासीं हली जिठ थी वई वॾी हाणे उहो ज़िक्र थो वैज़ खां हीअ जेका 49 ई आया था हुन खां وَإِذْ نَجَّيْنَاكُمْ مِنْ آلِ فِرْعَوْنَ يَسُومُونَكُمْ سُوءَ الْعَذَابِ तमाम खां वॾी तव्हांखे चङाई कईसूं जेका बनी इसराइल खां तव्हांखे निजात ॾीसूं फिरौन खां وَإِذْ نَجَّيْنَاكُمْ مِنْ آلِ فِرْعَوْنَ يَسُومُونَكُمْ سُوءَ الْعَذَابِ يُذَبِّحُونَ أَبْنَاءَكُمْ وَيَسْتَحْيُونَ نِسَاءَكُمْ وَفِي ذَلِكُمْ بَلَاءٌ مِّن رَّبِّكُمْ عَظِيمٌ وَإِذْ فَرَّقْنَا بِكُمُ الْبَحْرَ ॿी ॻाल्हि وَإِذْ فَرَّقْنَا بِكُمُ الْبَحْرَ فَأَنجَيْنَاكُمْ وَأَغْرَقْنَا آلَ فِرْعَوْنَ وَأَنْتُمْ تَنظُرُونَ टी ॻाल्हि وَإِذْ وَعَدْنَا مُوسَىٰ 40 لَيْلَةً ثُمَّ اسْتَخَذْتُمُ الْعِجْلَ गाबो ठाहियो مِن بَعْدِهِ وَأَنْتُمْ ظَالِمُونَ ثُمَّ عَفَوْنَا عَنْكُمْ مِن بَعْدِ ذَلِكَ لَعَلَّكُمْ تَشْكُرُونَ पोइ माफ़ु कयोसीं त माना शुकुरु करियो वैज़ा तैना चौथी ॻाल्हि या पंजी ॻाल्हि वैज़ा मूसल किताब अल फुरक़ान यानी तौरात वैज़ा मूसल किताब वल फुरक़ान लअल्लकुम तहतदून चईं ॻाल्हि वइज़ क़ाल मूसा लिक़ौमिही या क़ौम इन्नकुम ज़लमतुम अनफुसकुम बिइत्तिख़ाज़िकुमुल इज्ल फतूबू इला बारिकुम फ़क़्तुलू अनफुसकुम ذَلِكُمْ خَيْرٌ لَكُمْ إِن كُنتُمْ ذَلِكُمْ خَيْرٌ لَكُمْ عِندَ بَارِئِكُمْ فَتَابَ عَلَيْكُمْ पोइ वरी भला ताला बख़्शो तव्हांखे إِنَّهُ هُوَ التَّوَّابُ الرَّحِيمُ हाणे क़तलतुम وَإِذْ قُلْتُمْ يَا مُوسَىٰ لَن نُّؤْمِنَ لَكَ حَتَّىٰ نَرَى اللَّهَ جَهْرَةً فَأَخَذْتُكُمُ الصَّاعِقَةُ وَأَنْتُمْ تَنظُرُونَ ثُمَّ بَعَثْنَاكُمْ مِنْ بَعْدِ مَوْتِكُمْ
لعلكم تشكرون وظللنا عليكم الغمام وأنزلنا عليكم المن والسلوى وكلوا من الطيبات ما رزقناكم وما ظلمونا ولكن كانوا أنفسهم يظلمون وإذ قلنا ادخلوا هذه القرية فكلوا منها حيث شئتم رغدا وادخلوا الباب سجدا وقولوا حتة نغفر لكم خطاياكم وسنزيد المحسنين فبدل الذين ظلموا قولا غير الذي قيل لهم فانزلنا على الذين ظلموا رجزا من السماء بما كانوا يفسقون فاسق थिया फिस्क कयूं डिसोबे कयूं इन करे अलाह ताला वरी अज़ाब यानी अज़ाब बि ॾींदो रहनि ऐं पंहिंजो चङाई बि कंदो रहनि हाणे एसि ताईं हुन 8 आयतूं थी वियूं आहिनि 6 रुकू पढ़ियासीं एसि ताईं अल्हम्दुलिल्लाह अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना अला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमता अलैहिम ग़ैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहलि बैतिहि अजमईन برحمتك يا أرحم الراحمين والحمد لله رب العالمين اللهم سهل ويسر ولا تعسر علينا يا رب اللهم يسر لنا أمورنا اللهم يسر لنا أمورنا اللهم اغفر لنا وارحمنا وارزقنا واحفظنا وهدنا على صراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين آمين اللهم اغفر موتانا اللهم اغفر موتانا اللهم ارحم موتانا اللهم اشف مرضانا اللهم اشف مرضانا اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وصحبه وأزواجه وذرياته أهل البيت أجمعين برحمتك يا أرحم الراحمين والحمد لله رب العالمين.